नमस्कार। कल असां MA फाइनल पेपर 7th B महाकवि किशनचंद बेवस जा धर्म बाबत वीचारनि जे बारे में पढ़ी रहिया हुआसीं, जंहिंमें असां पढ़ियोसीं त बेवस सचो ईश्वर भक्त हो, पर साॻे वक़्तु हू अंध श्रद्धालु न हो। हू ॿाहिरें ठाठ बाट, पूजा पाठ, नकली सन्यासियुनि जे घेरू कपिड़नि खां ऐं हर क़िस्म जे पाखंड खां नफ़रत कंदो हो। बेवस खे रस्मी धर्म खां सख़्त कराहत हुई। बेवस धर्मी किताब खे इलाही कलाम सम्झी न पढ़ंदो हो। ज्ञान विज्ञान सां छंड छाण करे पोइ ही स्वीकार कंदो हो। बेवस चवंदो हो, धर्म आहे आत्मा शुद्धीअ लाइ। बेवस प्रेम पुजारी हो, हिन लाइ प्रेम ही परमेश्वर हो। बेवस कुर्ब जो कुठल हो, संदसि अक़ीदो हो त प्रेम सां पाप दोपजी थो वञे। बेवस परमेश्वर खे पाण खां परे कंहिं पहाड़ ते या पोलार में वसंदड़ या इंसाननि जे गुनाहनि ऐं सवाबनि जो हिसाब रखंदड़ न मञींदो हो। बेवस हिकु मिसाल ॾींदो हो त असुर जो उथी सनानु करे, धूप वास ॿारे, पूजा पाठ करे वापारी वञी थो दुकान खोले। दुकान में लक्ष्मी देवी या झूलेलाल जी मूर्ति रखी अथसि, उन ते गुल चाढ़े गद्दीअ ते वेही धंधो थो हलाए, पर धंधे में सॼो ॾींहुं कूड़ ठगी करे पैसा थो कमाए। वरी उन पैसे मां हिकु मंदरु या टिकाणो थो ठहिराए। कुझु दान में बि थो ॾिए। सुवाल जी सूरत में जवाबु ॾींदो हो, छा इहो धर्म आहे? छा इहो दान आहे? समाज में ही पाखंड ॾिसी लिखियाई। विरत रखी उपवास कढी, करी विंदुर कमनि खोटनि में, दान करी सम्मान कढण लाइ ॾिनो रुगो ॾेखनि में। अर्थात विर्त रखी उपवास करे पोइ असां खोटा कम कयूं ऐं दान करे ॿियनि जो दिलि दुखायूं, इहो सभु व्यर्थ आहे। बेवस हिकु गृहस्थी हो, कॾहिं घेरू न पहिराई। बेवस हिकु आदर्शी गृहस्थी हो, आयला चरित्र ऐं शख्सियत जो मालिक हो। बेवस सच त पूजण लाइक़ु हो। उपवासनि में एतबार न हुअसि, पर सादो खाईंदो हो, सादो पहिरींदो हो। संदसि सारे घर में पवित्रताईअ जो वायुमंडल नज़र ईंदो हो। संदसि पत्नी, पुटनि ऐं पुत्रियुनि जे चेहरनि ते पवित्रताईअ जो नूर झलकंदो नज़र ईंदो हो। बेवस चवंदो हो त कंहिं बि इंसान में जेको धर्म जो अंग आहे, न उन जी झलक संदसि रोज़ाने वहिंवार सां मिलणु घुरिजे। इंसान अंदरि जो आत्मिक सरोवर आहे, उन मां धर्म गंगा खे ॿाहिरि निकिरी वहणु घुरिजे। बेवस हिकु विश्व मानव हो। बेवस लाइ इंसानियत खां वधीक श्रेष्ठ ॿियो को धर्म न हो। हिंदू वीरनि में ऐं महात्माउनि जा गुण ॻाईंदो हो त हुस्न ऐं हसीन जे शहादत जूं सुर्खियूं पीअंदो हो। के मुसलमान शाइर बेवस जी मुखालिफ़त कंदा हुआ, जो संदसि साराह सही न सघंदा हुआ, पर हिन यार कॾहिं बि संदन बारे में गिला जी गुफ़्तार न कई। बेवस में दुई न हुई, हिन लाइ राम, रहीम ऐं गॉड हिकु ई ॻाल्हि हुई। लिखियो अथई, ॿिनि नेरनि हूंदे बि बेवस चीज़ त हिकिड़ी ॾिसिजे थी। हर मज़हब जे अंदरि दर्स तमीज़ त हिकिड़ी ॾिसिजे थी। ॿिए हंधि लिखियो अथई, तंग मज़हब में न मापू क़ौमियत
में जाइ ॾे, भाई पीउ इंसानियत रूहानियत में जाइ ॾे, छॾ दुईअ जी दीद, मेरी तू बि रहो मां बि रहां, कर दुनिया में दिल वॾेरी, तू बि रहो मां बि रहां। अर्थात बेवस चए थो त असांखे क़ौमी रूप में हिकु ई रहणो खपे, धर्म जे नाले ते न लड़णु घुरिजे पाण में, दिलि वॾी करे दुनिया में सभिनी खे हिकु साथ रहणु घुरिजे। बेवस खे मिड़नी लाइ मोहबत हुई, नफ़रत हुअसि त नफ़रत लाइ, ज़ुल्म ऐं अन्याय लाइ, ग़रीबनि लाइ संदसि हॾु कुड़कंदो हो। हू रुअंदो हो त हीउ बि रुअंदो हो, ग़रीबनि जो सचो हमदर्द हो। लिखे थो, गोरनि में तुंहिंजे ॻाढ़नि मुंहिंजो बि खून आहे, सौदाई सिर में तुंहिंजे मुंहिंजो जुनून आहे। बेवस ग़रीबनि जे झूपड़ियुनि में भॻवानु ॾिठो, लिखियो अथई, अॼु ग़रीबनि जूं कखाऊं झूपड़ियूं मालिक घुमे, थो मड़ीअ मस्जिद मंदर ॾेवल टिकाणे खां टरे। अर्थात भॻवानु ग़रीबनि जी झूपड़ियुनि में वसे थो, न कि मंदिर मस्जिद या टिकाणनि में। शाहूकार ऐं सेठियूं संदसि दोस्त हुआ ऐं संदसि दर ते ईंदा हुआ। बेवस कॾहिं बि संदसि ख़ुशामद न कई, खेनि ललकारे चवंदो हो, सख़्तु विलह बरसाति में कंहिं राति सवरियुनि माउ थी, ॾिस त ॿाहिरि बेअजन सां वैल छा छा थो वहे। अर्थात इन्हनि खे चवंदो हो शाहूकारनि खे त जॾहिं सर्द रातियूं थींदियूं आहिनि, तंहिं वक़्तु तव्हां सवरनि मां उथी ॿाहिरि ॾिसो त जंहिं वटि कपिड़ा कोन्हनि या जेके उघाड़े बदन वेठा आहिनि, उन्हनि ते छा छा थी बीतजे। शाहूकारनि जा ॻाढ़ा गिल ऐं भभकेदार पोशाक ॾिसी पुछंदो हनि, लाल थियो तुंहिंजो दुशालो कंहिंजे लोहू छाण मां, खून दिलि कंहिंजो बखे थो तुंहिंजे दिलि ॻाढ़ाण मां। अर्थात पुछंदो हनि त तुंहिंजो तव्हां जेको ही लाल दुपट्टो पातो आहे, उहो कंहिंजे लहूअ सां भिगल आहे ऐं कंहिंजे खून जे करे तव्हांजा गिल ॻाढ़ा आहिनि। खेनि चेतावनी ॾींदो हो त भित ते लिखियल चिठी पढ़ो, वक़्त जी वीर पलटो खाधो त ग़रीब मज़लूम अव्हां खां वेर वहंदो। इन करे पंहिंजो रुख बदिलायो। खेनि चयईं, जे रसे मज़दूर बेवस कंहिं वॾेरे राज़ ते, हूंद पहिरीं पूर उत्तराखंड ते तोखे छॾे। अर्थात वक़्तु बदिलजंदो ऐं जॾहिं मज़दूर जो समय ईंदो त पोइ उहो तव्हां खां हर हिकु तव्हांजे ज़ुल्म जो हिसाबु वठंदो। बेवस जोग जप तप ऐं शरीर खे कष्ट ॾेई सिकाइण जे ख़िलाफ़ु आहे। तन जी तपस्या हुन जे लाइ नज़र में उल्टी राह आहे ऐं जोग जप तप उन उल्टी राह जी सज़ा आहे। लिखे थो, जोग जप तप साधना फ़िक्रात ऐं फ़ाक़्या कशी, राह उल्टीअ जे ख़ता जूं 100 सजाऊं थियूं सहन। कवीअ खे ख़बर आहे त माया जो अज़गर जोगियुनि जपियुनि ऐं तपियुनि जे मन में छिछलाए थो। हिन अजगर जी पहुच ते जिते किथे आहे। कवि लिखे थो, जोग जप तप साधना भक्ति समाधि ज्ञान में थो डंगे ही मस्त माया जो असर अजगर किथे। अर्थात जोग जप तप साधना भक्ति माया जे असर जे करे सभु रुगो ॾेखाव आहे। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं, सुभाणे अॻिते। तव्हांखे हिन चैप्टर में या अॼु जे पढ़ायल अध्याय में का बि तकलीफ़ हुजे त तव्हां मूंखे व्हाट्सएप ते या फ़ोन ते पुछी सघो था।